मालिक साईं, पंहिंजो रहम कर, बाज कर मालिक साईं। चाकर खाना के पंहिंजे हिफ़ाज़त में रखजो। सोरठ, मालिक साईं तुंहिंजी दुआऊं क़बूल कयूं आहिनि। आमीन भाॼाई। तुंहिंजे भाउ मोकिलियो आहे मूंखे ऐं चयो अथई त कुझु ॾींहं मां तो वटि रहां। मूंखे हिते को बि ख़ौफ़ न आहे भाॼाई। ख़ौफ़ जी ॻाल्हि न आहे सोरठ, पर हिन हेॾे घर में अकेली रहीं थी ऐं परेशान रहीं थी। कुझु वक़्त जे लाइ मां तोसां गॾु हूंदसि त तुंहिंजो वक़्तु सुठो गुज़रंदो। केर बि गॾु छो न हुजे भाॼाई, पर जेसि ताईं चाकर खान घर नथो अचे न त मुंहिंजूं परेशानियूं ख़तमु थियण जहिड़ियूं न आहिनि। तूं दिलि नंढड़ी न कर, मालिक साईं भलाई कंदो ऐं चाकर खान खेरनि सां पंहिंजे घर मोटी ईंदो। जेकॾहिं अदा कोशिशि करे न भाॼाई त हुनखे छॾाए सघे थो। तूं त अलाए छा थी सोचीं सोरठ, पर जेकॾहिं तूं यकीन करी न त तुंहिंजे लाइ तुंहिंजो भाउ अलाए केतिरो परेशान आहे। राति ॾींहुं चाकर खान खे छॾाइण जे लाइ भॼंदो थो वठे। तूं छा थी सम्झी त चाकर खान एॾो सोलो मोटंदो? हू ॾाढनि जे हथ में आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।